बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अॼु उन टॉपिक ते उन मौज़ू ते उन उनवान ते हाज़िर थियो आहियां त असांजा मुसलमान सिंधी चाहे पाकिस्तानी जेके दरगाहनि ते मेला थियनि था पोइ उहे मेला शरीयत जे ख़िलाफ़ु कनि था ऐं मेला कीअं करणु खपनि उहो तव्हांखे अॼु उनवान ऐं उन जे बारे में वज़ाहत करे ॿुधायां थो। त हाणे हिकिड़े असांजे सिंधियुनि में मुआशिरो थी वियो आहे त मेलनि में अल्लाह जे वलियनि जे मज़ारनि ते शरीयत जे ख़िलाफ़ु रस्मूं कंदा आहिनि, ढोल वॼाईंदा आहिनि या डांसूं कंदा आहिनि या उन मज़ार जे पासे में बीही करे जेकॾहिं कंहिं बि शइ जी मिठाई वग़ैरह का विराईंदा आहिनि त उन ते झेड़ो कंदा आहिनि, विढ़ंदा आहिनि पाण में, ऐं या ढोल उन मज़ार अंदरि वॼाईंदा आहिनि या उते डांसूं कंदा आहिनि जेके शरीयत जे ख़िलाफ़ु रस्मूं आहिनि। हिन जो को बि शरीयत सां तालुक़ु कोन्हे, कंहिं बि हदीस में इहो शइ न आहे, कंहिं बि किताब में शइ वाज़े न आहे त अल्लाह जे वली जे मज़ार ते तव्हां डांसूं करियो, ढोल वॼायो। हाणे वरी रवाज निकिरी विया जो अल्लाह जे वलियुनि जे मज़ारनि जे बहाननि सां ॻोठनि में, शहरनि में, गलियुनि में, पाड़नि में उहे छा कंदा जो पड़ खणी करे उन टोली करे उन्हनि पड़नि जे मथां अगरबत्तियूं ॿारे करे पोइ गली गली मां घर घर मां चंदो पिनंदा वतनि, बाबा छाजे लाइ, बा फलाणी दरगाह जे लाइ, फलाणी दरगाह जे लाइ, जंहिंजो कंहिं बि किताब में कंहिं बि हदीस में ज़िक्र ई न आहे त जेके माण्हू पड़ विझनि था क़ब्रस्तान ते इहो पड़ विझण को फ़र्ज़ु थोरी आहे। जंहिं पड़नि ते क़ुर शरीफ़ जा नाला हुजनि उन पड़नि जी बेहुरमती थिए पोइ इहे कहिड़ी मुसलमानियत आहे। कहिड़े आलिम कहिड़े बुज़ुर्ग ॿुधायो त दरगाह जे अंदरि तव्हां वॾी आवाज़ सां शोर कयो। ऐं राति के मेले में मुंहिंजो वञणु थियो, हिकिड़े पासे नाथख़वानी हले पई दरगाह जे पासे में, त ॿिए पासे वरी दरगाह जे अंदरि ढोल वॼनि पिया, माण्हू डांसूं कनि पिया। वॾी पहिरीं ॻाल्हि इहा त उन्हनि जे लाइ मैसेज छॾिया पोइ जेके दरगाह जा गादी नशीन थियो वेठा आहिनि, जेके दरगाह जा ख़लीफ़ा थिया वेठा आहिनि, इहा सभु शइ उन्हनि जी ज़िमेवारी आहे। छो जेकॾहिं उहे चाहिनि था असां दरगाह जा ख़लीफ़ा आहियूं, दरगाह जा इंचार्ज आहियूं, दरगाह जा ख़िदमतगार आहियूं, त इहे सभु दरगाहनि ते जेके ग़ैर रस्मूं थींदियूं, जेके शरीयत जे ख़िलाफ़ु रस्मूं थींदियूं, इहे सभु उन्हनि दरगाह जे ख़लीफ़नि खे ख़तमु करणु घुरिजनि। जेकॾहिं नथा ख़तमु कनि त उहे ख़लीफ़ो न सॾाइनि, दरगाह जो गादी नशीन न सॾाइनि। छो असांजे मुसलमाननि जो मुआशिरो ख़राबु थींदो वञे। असांजे अॼुकल्ह अहले सुन्नत खे, अहले सुन्नत ते फ़तवा ॾिसणो, अहले सुन्नत काफ़र, शिया काफ़र, देवबंदी काफ़र, अहले हदीस काफ़र, हर हिकु ते फ़तवा कटी छॾींदा आहियूं त फ़लाणो काफ़र, फ़लाणो काफ़र। पर असांखे ख़बर इहा बि न हूंदी आहे त काफ़र त असां वात में चई छॾियोसीं, पर काफ़र जी माना छा आहे। त असां मुसलमान आहियूं, क़ुर में अल्लाह साईं इरशाद फरमाए थो त मुसलमान मुसलमान जो भाउ आहे, हिकु ॿिए सां हमदर्दी कयो। ऐं दरगाहनि ते अल्लाह जे वलियुनि जे मज़ारनि ते या अल्लाह जे वलियुनि पंहिंजी किताबनि में इहो त न लिखियो त असांजे मज़ारनि ते अची तव्हां अयाशूं करियो या तव्हां नशा करियो या तव्हां डांसूं करियो या ढोल वॼायो। माण्हू वरी वॾो मिसाल ॾींदा त मौलवी मुला ग़लति आहिनि, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ढोल वॼायो, हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ढोल कोन वॼायो, उन दौर जो दंबूर हो जेको हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो दंबूरो जेकॾहिं वॼंदो हो त उन मंझां अल्लाह जो आवाज़ु ईंदो हो। ऐं अॼुकल्ह जे नवे ढोलनि मां आवाज़ कहिड़ा पिया वॼनि, जेके डांसी कलाम फैंसी, उन्हनि ते वरी माण्हू शीदी अबशी ॿिया डांसूं कनि पिया। त मुसलमानो थोरो गौर करियो ऐं या दरगाहनि खे पंहिंजो खीर सां गुसल ॾींहुं, बाबा साईं जी मज़ार खे गुसल था वेचारियो, जेकी रोज़ी आहे जेके असां पीअंदा आहियूं दरगाह ते हुन सां छो था वेचारियो। या दरगाहनि ते मटका खणी झोरीनि बा, इहा असांजी बांस बासिरल आहे। या दरगाहनि ते औरतूं अचनि, औरतूं हथ रखी पंहिंजी पेटनि ॾिण, असांजूं बांसूं बासिरल। थोरो पंहिंजी अक़ल खां कमु वठो त मुसलमान थी करे शरीयत खां जेके ख़िलाफ़ु रस्मूं उहे न करियो। शरीयत छा थी चवे त जेकॾहिं कंहिं बि अल्लाह जे वली जे मज़ार ते तव्हां अचो था, अदब सां बीही करे कुल पढ़ी दुआ घुरो, हुन बाने खे, हुन बंदे खे, अल्लाह जे वली खे बि अलाह रुतबो ॾिनो आहे। जेकॾहिं तव्हां अल्लाह खां घुरंदा, अल्लाह तव्हांखे रुतबो ॾिनो, बिल्कुलु तव्हां हुनजो वसीलो पैदा कयो, को हर्ज़ु न आहे। पर उन जो इहो मतिलबु न आहे त तव्हां दरगाहनि ते ग़लति कमु करियो, ग़लति रस्मूं हलायो। पोइ हर को पंहिंजी फ़तवा ठोकींदो आहे, हीअ असांजूं रस्मूं आहिनि, हीअ असांजे अबनि ॾाॾनि जूं रस्मूं आहिनि। जेकॾहिं अबनि ॾाॾनि जूं रस्मूं ग़लति हूंदियूं त उन्हनि खे ग़लति चइबो। त महिरबानी इहा कयो, जेके दरगाह जा गादी नशीन आहिनि त पंहिंजी दरगाह खे कंट्रोल में आणियो। उन चौथी वारी दरगाह जे अंदरि ग़ैर रस्मूं न कयो, डांसूं न करायो या ढोल न वॼायो, या दरगाह जे मथां क़ुर शरीफ़ जा पढ़ लिखियल उन्हनि जा ढेर पढ़ न विझो। पढ़ हिकिड़ो ई काफ़ी आहे। पढ़ माण्हू गादी नशीन जेकॾहिं विझे थो त हिकिड़ो ई काफ़ी आहे। उन दरगाह ते क़ुर ख़ानियूं करायो त उन अल्लाह जे वली खे बि सवाबु मिले, जेके पढ़नि था उन्हनि खे बि सवाबु मिलनि। अल्लाह से सभिनी मुसलमान खे हिदायत फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।